पार्टी ज़िले सजावल पारां PP सिंध के सॾ ते कराची ते कब्ज़े अरणी तरमीम ख़िलाफ़ साज़िश NFC वार्ड में ज़्यादती ऐं ॿियनि वफ़ाक़ी बेवाजिबियुनि ख़िलाफ़ PP ऑफिस सजावल खां पब्लिक पार्क ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो आहे, जंहिं सबबि कराची बदीन रोड मुकमल बंद थी वियो आहे ऐं रोड जे ॿिन्ही पासनि खां वॾे तइदाद में गाॾियूं बीहजी वियूं आहिनि। उन बाबति असां हिते धरणे में शरीक माण्हुनि अॻुवाणनि सां ॻाल्हाईंदासीं त हुनजो छा चवणु आहे। अॼु रैली कढण जो मक़सदु इहो ई हो असांजो त बाबा असां सिंध वासी जेके आहियूं उहो असां चाहियूं था त असांजो पाकिस्तान सलामत हुजे, असांजी सिंध सलामत हुजे ऐं जे सिंध खे को नुक़सानु थियो त उहो मुल्क जे लाइ नुक़सानु आहे। इन जे करे कॾहिं असीं तस्वुर में बि नथा आणे सघूं त को सिंध खे असीं हिकिड़ो इंच बि सिंध जो जेको अलॻि थियणु ॾींदासीं। मूं हिकिड़ी शइ क्लियर वाज़े करे छॾी आहे त बाबा असांजा सियासी इख़्तिलाफ़ हिक ॿियनि सां हुजनि, ज़ाती इख़्तिलाफ़ हुजनि, ज़ाती रंजिशूं हुजनि, ज़ाती दुश्मनी हुजनि, पर सिंध जे इशू ते असीं सभु कयूं। उहो असीं हर शइ उहो विसारे छॾींदासीं। जॾहिं मुहाजिर खुलेआम चवनि था, मुहाजिर बि सभु न, जेके MQM सां अल्ताफ़ ग्रुप सां जेके तालुक़ रखनि था, जेके शुरू खां सिंध जा दुश्मन आहिनि, उन्हनि जे शुरू खां वठी जिनापुर जे नक्शे ते जेको कमु हले पियो, उन्हनि जे जेको ख़्याल में आहे त असीं जेको आहे जिनापुर जे नक्शे ते कामयाबु ईंदासीं। पर उन्हनि खे वाज़े पैगाम ॾियणु थो चाहियां त अव्हांजा वॾा बि इहे कोशिशूं करे हलिया विया, अवीं पलिया वेंदा, अव्हांजा औलाद बि इहे कोशिशूं करे हलियो वेंदो। असां बि न हूंदासीं दुनिया में, हलिया वेंदासीं, पर इहा उमेदु आहे त असांजा औलादनि जा औलाद बि इंशा अल्लाह ताला ता क़यामत जेको असांजे सिंध जे इंच इंच जे जेको आहे धरती जी हिफ़ाज़त कंदा। इहो कॾहिं केरु तस्वुर में बि न आणे त को जेको आहे सिंध खे को इहे टोड़े सघंदा या सिंध खे अलॻि करे सघंदा। मूं पहिरीं बि हिकु शइ क्लियर कई ऐं अॼु क्लियर थो करणु चाहियां, छो जो MQM जो जेको क़ाइदो अल्ताफ़ हुसैन जेको हज़ारनि माण्हुनि जो क़ातिल हो, असांजे सिंधी क़ौम जो ॿिया जेके असांजो क़ौमूं आहिनि उन्हनि जो क़ातिल, उन अॻे हिकिड़ो मूंखे यादि आहे वाज़े पैगाम ॾिनो त बाबा सभु जेके आहिनि से मुहाजिर टीवियूं ऐं VCR विकिणी जेको आहे हथियार वठो। असांखे बि उन हद ताईं न कयो वञे मजबूर जे असां, छो जो असां वटि TV ऐं पंहिंजो हिते VCR एॾा ॻोठनि में कोन्हनि, पर इहो डगा डोरनि सुबुह जो ईअं न थिए जे असीं मजबूर थी चऊं त बाबा हाणे डगा डोर विकिणी जेको हथियार वठो, त उहो शइ उहो दौरु कोन्हे त बाबा सिंधियुनि में हाणे को बेअक़िल रहिया आहिनि या सिंधियुनि में अक़िल कोन्हे। ख़ुदा न करे सिंधियुनि ते का अहिड़ी शइ अचे। मूं पहिरीं चयो त बाबा पाकिस्तान जे लाइ असांजी जान बि हाज़िर आहे। कॾहिं पाकिस्तान जो ख़ुदा पनाह ॾे जे अफ़गानिस्तान इराक़ जा मिसाल असांजे साम्हूं आहिनि। मुल्क टुटनि था, उते न इज़त सभ खां पहिरीं, न उहो महफ़ूज़, न जान महफ़ूज़, न माल महफ़ूज़, का शइ महफ़ूज़ न आहे। त असीं चऊं था ख़ुदा असांजे मुल्क खे सलामत रखे, पर जे अहिड़ियूं इहे हरकतूं थींदियूं रहियूं त इहे मुल्क जे लाइ नुक़सानकार आहिनि ऐं ख़ुदा असांजे मुल्क खे बि सलामत रखे। बाक़ी असांखे एॾो मजबूर न कयो वञे जे असीं सरेआम चऊं त बाबा डगा डोर विकिणी हथियार वठो ऐं असांखे सिंध जी हिफ़ाज़त करणी पए। इन जे करे मुंहिंजो इहो जेके बि इहे मुल्क हलाइनि था उन्हनि सां इहे गुज़ारिश आहे त इहे साज़िशूं महिरबानी करे इन्हनि खे इहे ख़तमु करियो, या जेके साज़िशूं थियनि पियूं उन्हनि में इहे उन्हनि खे कामयाबु थियणु न ॾिजो, छो जो सिंध जो नुक़सानु असां सम्झूं था जे सिंध जो नुक़सानु थियो त पाकिस्तान जो नुक़सानु थींदो। साज़िशी अनासिर जेके कराची खे सिंध खां धार करणु चाहिनि था, उन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो एहतजाज हो। ही न सिर्फ़ु पीपल्स पार्टी जो बल्कि आउं सम्झां थी सिंध जे बचे जो एहतजाज हो, छो त कराची सिंध आहे, सिंध कराची आहे। कराची खां सवाइ सिंध कुझु न आहे ऐं सिंध खां सवाइ कराची कुझु न आहे। त उन्हनि नाक़दीन खे ॿुधाइणु चाहियूं था जेके साज़िशी ऐं ख़्वाब में वेठल आहिनि, सोचीनि था त शायदि असीं कराची खे धार कंदासीं। उन्हनि जे लाइ पैगाम आहे त असांजो बचो बचो विढ़ंदो, सिर ते कफ़न वाञींदासीं, पर कराची जे कंहिं बि साज़िश खे जेको आहे उहो मंज़ूरु करणु न ॾींदासीं। हीअ धरती असांजी आहे, सिंध धरती जो बचो बचो पंहिंजी सिंध धरती जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। मां तव्हांजी तवसुफ़ सां उन्हनि अदारनि खे बि चवणु चाहियां थी, वफ़ा खे बि चवणु चाहियां थी त ख़ुदा सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं बंदि करियो, सिंध खे ठाहियो, सिंध खे विराइण जी साज़िश न करियो। जीअं सिंध GDA ऐं इमरान नियाज़ी जिन जी गॾियल एजेंडा हुई सिंध जे वैधानियत ते हमिलो। तव्हां सभिनी खे यादि हूंदो त इमरान ख़ान जेको पंहिंजो मंशूर ॾिनो हो उन में ई हुन कराची खे अलॻि करण जो हिकिड़ो नुक़्तो शामिलु कयो हो। जंहिंखां पोइ GDA जेका हुकूमत ठाहिण जे लाइ MQM वटि वञी झुकी हुई ऐं उन्हनि बि इन क़िस्म जी ॻाल्हि कई हुई जंहिंजा वक़्त ते माण्हू बि शायदि आहिनि ऐं मीडिया बि शायदि आहे। पर वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई जंहिं सिंध जे विरहाङे जे ख़िलाफ़ु, जंहिं कराची जे विरहाङे जे ख़िलाफ़ु उन वक़्त बि एहतिजाज कयो हो। ऐं अॼु बि जॾहिं नियाज़ी सरकार कराची खे अलॻि करणु थी चाहे सिंध खां, त वाहिद सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जंहिं सिंध जे वैधानियत ते हमले ते सॼी सिंध में अॼु एहतिजाज कयो आहे ऐं सॼी सिंध में अॼु हज़ारे माण्हुनि एहतिजाज करे इहो साबित कयो आहे त मरसूं सिंध न ॾिसूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जे क़यादत में सॼी सिंध समेत, कराची समेत पूरे मुल्क जी हिफ़ाज़त पाकिस्तान पीपल्स पार्टी कंदी। उहे चाहिनि थियूं त सिंध खे जेको सो टोड़ियो वञे ताकी मुल्क टुटी वञे। इहा साज़िश जेका असीं कामयाबु करणु कोन ॾींदासीं, चाहे असांजो सरनि जा बि नज़राना ॾिना वञनि, असीं इंशा अल्लाह ताला पंहिंजी धरती जे लाइ जीअं कंदासीं।
तव्हां अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु आहे त कराची खे सिंध खां धार थियणु न ॾींदासीं, उनजो असां मरण ताईं बचो बचो उनजी हिफ़ाज़त कंदो। असां उनजे लाइ मरण मारण लाइ तयारु आहियूं। कैमरामैन शौकत हुसैन सां गॾु राज़ पठाण, शाहीन न्यूज़।